खैरपुर में खबर ॾींदा हलो त खैरपुर भरिसां ॻोठ गुल मोहम्मद लाशारी लॻ जोगिन जे घरनि खे चुल्ह जी चिणग मां कखाऊं घरनि खे भाउ 5 खां वधीक घर सड़ी रख थी विया। भाउ लॻण जी ख़बर हवा जियां पखिड़िजी वई। ॻोठाणा वॾे अंग में पहुचण शुरू थी विया ऐं भाउ विसाइण में मसरूफ़ थी विया। उन मौके ते ॻोठ गुल मोहम्मद लाशारी जो चङो मुड़ुसु टाउन कमेटी कंदरा जो काउंसलर पीपल्स पार्टी अॻवान एडवोकेट इरशाद अली लाशारी पंहिंजनि ॻोठाणनि सां पहुची भाउ विसाइण में अहम किरदारु अदा कयो। मौज़े जी ॻाल्हि इहा आहे त जिते अल्लाह ताला सड़ी रख थी वियो उते क़ुरान पाक भाउ खां महफ़ूज़ रहियो। जेका मासूम न्याणी ॻोठ जे चङे मुड़ुस खोले ॾेखारण लॻी। उन मौके ते सियासी व समाजी शख्सियत एडवोकेट इरशाद अली लाशारी अॻूणो सूबाई वज़ीर ट्रांसपोर्ट सैयद अवैस कादिर शाह सां राब्तो करे मुतासिर खानदाननि खे रोक रक़म राशन पहुचायो ऐं टेंट गरम कपड़ा हंध बिस्तरा पहुचाइण जो मुतासिरनि खे यकीन ॾियारियो। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516। WhatsApp 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।